अबे यार सिंधी, ना तुम लोग खुद सुधरोगे और ना हमें सुधरने दोगे। देश परस्ती में तुम लोग अंधे हो गए हो। तुम लोगों को कुछ और दिखाई नहीं देता। हाँ बिल्कुल, असां वाकई धरती जी चाह में अंधा आहियूं, पर ज़ालिम नाहियूं। कंहिं ते बेगुनाह हमला नाहिन कया, कंहिंजो रतु नाहे वहायो, कंहिं ॿिए सूबे या मुल्क में वञी उते दहशतगर्दी नाहे कई, न वरी ॿिए पासे कुझु साल रही ऐं उते मालिकी जी दावा कई आहे। पंहिंजी धरती ते अमन सां रहणु चाहियूं था। छा तव्हांजी नज़र में इहो ॾोह आहे या तव्हांखे असां पंहिंजी धरती ॾिनी? इहा असांजी ग़लती आहे। नहीं यार, ये बात नहीं है, लेकिन कराची पे जुल्म भी तो देखो ना। ये बात तुम लोगों को क्यों समझ में नहीं आती? अच्छा, मतलब कराची में को ज़ुल्म या नाइंसाफ़ी थिए थी त तव्हां सिंध खां अलॻि करे छॾींदा? ज़ुल्म त हर हंधि थिए पियो, नाइंसाफ़ियूं बि उरूज ते आहिनि। पोइ पाकिस्तान में सभ खां वॾा ज़ुल्म त पंजाब जे शहर कसूर में थिया आहिनि, जिन्हनि खे ॾिसी इंसानियत बि शर्माए विधो। पोइ उन शहर खे बि पंजाब खां अलॻि करे वफ़ाक़ जे हवाले छो नथा कयो? ज़ुल्म त सिंध जे ॿियनि शहरनि में बि आहिनि। घोटकी कश्मीर तव्हांखे पेरिस लॻनि था, थरपारकर जा शहर तव्हांखे यूरोप लॻनि था। कराची जा राॻ ॻायो था त ठट्टा सिजावल जी नज़रअंदाज़ी ते बि चप चोरियो न। अबे भाई, मैं तो कराची की बात कर रहा हूँ, जिसको हमने बनाया है। हमारे आने से पहले वहां तो सिर्फ मिट्टी उड़ रही थी। कराची खे तव्हां ठाहियो आहे, ॿुॾी नथा मरो। पाकिस्तान ठहण खां पोइ इन कराची खे पाकिस्तान जो कैपिटल मुक़ररु कयो वियो ऐं तव्हांजी आमद 1952 खां शुरू थी। जेकॾहिं उन खां अॻु कराची शहर ई कोन हो त पाकिस्तान जी गादी जो हंधु छो मुक़ररु कयो वियो? अंग्रेज़नि जे दौर में बि कराची हिकु बैन अल-अक़वामी शहर जो दर्जो रखंदो हो। केरु थो चवे त कराची तव्हां ठाहियो आहे? असांजा कयल अहसान विसरी विया? बसि पंहिंजनि मफ़ादनि खे जीआरियो वेठा आहियो। असां भाउ वांगुरु सम्झी दिलि में जाइ ॾिनी। जेकॾहिं तव्हां बि पंहिंजो फ़र्ज़ु पूरो कयो आहे त अॼु सिंध ईअं सूरनि में न हुजे हा। हक़ीक़त में कराची खे सभ खां वॾो नुक़सानु तव्हां पहुचायो आहे। 80 वारो ॾहाको विसरी वियो? पूरे कराची शहर खे यरगमाल बणाए बेगुनाह इंसाननि जा क़त्ल कया, तॾहिं ज़ुल्म ॾिसण में कोन आया? बल्दिया फैक्ट्री में 250 माण्हुनि खे ज़िंदा साड़ण वारा चवनि था त असांजे मथां ज़ुल्म आहिनि। शर्म ई कोन थो अचे तव्हांखे? देखो भाई, तारीख गवाह है कि पाकिस्तान को बनाने में सबसे ज्यादा कुर्बानियां हमारी कौम ने दी। तुम लोग तो आराम से घरों में सोए हुए थे। पाकिस्तान बनने की खबर भी सुबह रेडियो पे सुनी। कहिड़ियूं कुर्बानियूं ॾिनियूं ॿुधाए? तारीख़ जी सभ खां वॾी खूबी इहा आहे त हू हक़ीक़त खे लिकाईंदी नाहे। क़ाइदे आज़म मुस्लिम लीग जी अॻवानी कई। साईं GM सैयद सिंध असेंबली में पहिरीं करारदाद मंज़ूर कराई। होॾां कांग्रेस में गांधी, नेहरू ऐं पटेल जहिड़ा किरदार हुआ। तव्हां पंहिंजी क़ौम जो को हिकु नालो ॿुधायो। कुर्बानियूं ॾिनियूं हुयूं न त तारीख़ बि लिखी हूंदी। कहिड़ा फाड़ा मारिया हुआ ॿुधाए न। पंहिंजी क़ौम मां को हिकु अहिड़ो किरदार ॿुधाए छॾियो जंहिं पाकिस्तान ठहण लाइ कुर्बानी ॾिनी हुजे। जलसनि में तक़रीरूं ॿुधी असांखे तारीख़ न ॿुधायो। तव्हांजे पूरे नसल खां वाक़िफ़ आहियूं। कुर्बानी जी दावा करे एहसान न जतायो, बेवकूफ़ वञी ॿियनि खे बणायो। असांखे सॼी ख़बर आहे तव्हां तारीख़ में कहिड़ा रॉकेट इजाद कया। हक़ीक़त इहा आहे त तव्हां पाकिस्तान ठहण जे हक़ में ई कोन हुआ। यकीन नाहे त जवाहरलाल नेहरू जे लिखियल ख़त ते हिकु नज़र विझो, पंहिंजो असली चेहरो नज़र अची वेंदो, जंहिंमें नेहरू लिखे थो त जेतिरा हिंदू ऐं सिख पाकिस्तान में क़त्ल थिया, उन खां वधीक मुसलमान हिंदुस्तान में क़त्ल थिया। पर हिंदुस्तान में रहंदड़ मुसलमान पाकिस्तान हिजरत करण जा हामी नाहिनि, छो त उहे हिंदुस्तान खे ई पंहिंजो मुल्क सम्झनि था। पर जॾहिं हालतूं हद खां वधीक ख़राब थियण लॻियूं त मजबूरन उन्हनि खे हिजरत करणी पई। हीअ आहे तव्हांजी असलियत। पाकिस्तान जी चाह में न, बल्कि पादरनि खां भॻा हुआ। इहे असांजूं दिलियूं हुयूं जिन तव्हांखे ख़ुशामदीद चई, पंहिंजी धरती ते रहायो, ॾुख में तव्हांजो साथ ॾिनो, तव्हांजा अंग ढकिया। सच पुछो त तव्हांजे इन्ही रवैये ते असांखे टके जो बि ॾुख न आहे। छो त हिंदुस्तान मां जेकी उर्दू स्पीकिंग हिजरत करे आया हुआ, उन्हनि जा ॿ क़िस्म हुआ। हिकु क़िस्म उहो जेको बाशऊर ऐं गैरतमंद हो, ऐं ॿियो क़िस्म उहो जेको गुरबत जी लकीर खां बि हेठि पंहिंजी ज़िंदगी बसर करे रहियो हो, तालीम खां महरूम हो। उन्हनि जी अक्सरियत यूपी बिहार जे झोपड़पटियनि ऐं गंदनि नालनि में रहंदी हुई। साइंसी तौर ते इंसान में कुझु अहिड़ियूं अलामतूं मौजूदु हूंदियूं आहिनि जेकी नसलनि ताईं ट्रेवल कंदियूं आहिनि। इहो ई सबबु आहे जो 70 साल गुज़रण बावजूद बि इन्हनि जो ज़हन उन्हनि नालनि ते अटकियो पियो आहे। कॾहिं माण्हू मारियो उन्हनि जा लाश नालनि में उछलाए छॾनि था, त कॾहिं उन्हनि नालनि जे मथां गैर क़ानूनी कब्ज़ा कनि था। शहर जो अमन अमान ख़राब करणो हुजे या हुकूमत खे बदनाम करणो हुजे, इस्तेमाल नालनि खे ई कंदा। उर्दू स्पीकिंग में जेको बाशऊर तबिको हो, उहो अॼु बि उन रवायत ते हले पियो। सिंध अचण खां पोइ उन्हनि इन्ही धरती सां मोहबत कई, मेहनत कई, तइलीम हासिल कई। उहे कॾहिं बि तव्हांजी घटिया सोच खे क़बूल कोन कंदा। बाक़ी तव्हां जहिड़नि जो त कम ई आहे किराए ते हलणु, सो हलंदा रहो। ख़्यालु कजो सूबे जे चकर में किथे कराची मां न हलिया वञो। वफ़ाक़ जो त कमु आहे इस्तेमाल करे फ़ाइदो वठणु, पर तव्हां जो अची पादरनि में अधु विधो आहे। मञूं था असां पंहिंजनि जा ग़ुलाम आहियूं, शऊर खां परे आहियूं। इख़्तिलाफ़ आहिनि, नफ़रतूं बि आहिनि, झेड़ा आहिनि, तकरार बि आहिनि। मञूं था ज़ातनि ते फ़ख्रु थींदो आहे, हिते बिरादरी जे नाले ते गुरूर थींदो आहे। ही बि मञूं था त तालीम जो शौक़ु नाहे, जिते शौक़ु आहे उते पहुच नाहे। पर हर घर, हर ॻोठ ऐं हर शहर मां को बि सिंधी ॻोल्ह, रंग नसल ज़ात पात में अलॻि हूंदो, पर ख़ुदा जो कसम सिंध जे जज़्बे ते हिकु हूंदो। भली असांजा हाकम हुक्मरान
गैरत न कनि। असां महरूमियुनि में बि जज़्बे खे जीआरे रहंदासीं। तव्हांजे गुरूब जी त का औकात ई न आहे। हिते दुनिया जी सुपर पावर बि ज़ोर लॻाए ॾिसे, जवाब में ना ई हूंदी। अॼु दौर बदिलियो आहे, इंसान बदिलियो आहे, सोच बदिली आहे, ज़िंदगी बदिली आहे। माज़ी मां सिखी मुस्तक़बिल जी खोज कयूं पिया, शौर खे उभारे ज़िंदगी खे मक़सद ॾियूं पिया। हे सियासतूं साज़िशूं सभु सम्झूं था, ही निज़ाम असांजे हथ में नाहे, इन करे अमल में ख़ामोशी आहे। कराची त बस हिकु बहानो आहे, असल में नज़र सिंध जे बेटनि ते आहे। सिंध जी वहदत असां लाइ ईमान आहे, इहा ई धरती असांजी शान आहे। न ॾिबो को इंच इन्हनि गद्दारनि खे, पंहिंजी जान बि सिंध तां कुर्बान कंदासीं। तव्हां ताक़त जे ज़ोर ते साज़िशूं कयो, असां जज़्बनि जे तूफ़ान सां मुक़ाबिलो कंदासीं।